वॾी उमिरि जे माण्हुनि लाइ चेल ऐं गोॾनि समेत जोड़नि जो सूरु आम मसइलो हूंदो आहे। न रुॻो वॾी उमिरि जा माण्हू पर अॼुकल्ह मोटरसाइकिल जे घणे इस्तेमाल ऐं गैर मयारी खाधनि जे करे इहो मसइलो नौजवाननि ऐं नंढी उमिरि जे माण्हुनि लाइ बि ॻणतीअ जोगी हद ताईं वधी वियो आहे। अहिड़े मसइले मां जिंद छॾाइण लाइ मुख़्तलिफ़ दवाऊं इस्तेमाल कयूं वेंदियूं आहिनि जेकी घणी हद ताईं फ़ाइदो त ॾियनि थियूं पर बहरहाल गॾियल सिहत लाइ नुक़सानकार पिणु हूंदियूं आहिनि। इन हवाले सां हिकु अहिड़ो देसी नुस्ख़ो बि मौजूदु आहे जेको बिना कंहिं नुक़साननि जे ॼाणायल मसइलनि समेत गॾियल सिहत ऐं ख़ासि करे अहम कमज़ोरियुनि लाइ बि वॾो फ़ाइदेमंद आहे, जंहिंजा वॾी उमिरि तोड़े नौजवाननि लाइ हिक जेतिरा फ़ाइदा आहिनि। ज़ैतून ऐं तेल जे फ़ाइदनि जे बारे में त सभु कंहिंखे ख़बर हूंदी। इहे उहे ॿ नायाब शयूं आहिनि जंहिंजो ज़िक्र क़ुरान पाक में बि थियल आहे। जेकॾहिं ज़ैतून जो तेल ऐं इंजीर लगातार इस्तेमालु कजे त इहो चेल ऐं गोॾनि समेत सभिनी जोड़नि जे सूरनि ऐं कमज़ोरियुनि जो ख़ात्मो करे सघे थो। इन लाइ राति जो ज़ैतून जे तेल जे 2 खां 3 चमचनि में 3 या 4 इंजीर भञी पुसाए रखजनि ऐं सुबुह जो अॻु में इंजीर सही नमूने चॿारे खाइण खां पोइ इहो तेल बि पीतो वञे त जोड़नि जे सूर ऐं कब्ज़ी समेत ॿियूं कमज़ोरियूं ख़तम थी वेंदियूं। न रुॻो एतिरो पर इहो अमल माण्हूअ जी गॾियल सिहत लाइ बि वॾो फ़ाइदेमंद आहे। इहो को वॾी महिनत ऐं ॻरनि ख़र्चनि वारो अमल न आहे। उन करे जोड़नि जे सूर ऐं कमज़ोरियुनि जो शिकार माण्हू इन खे पंहिंजी ज़िंदगीअ जो हिसो बणाए मुख़्तलिफ़ मारियुनि खां बची सघनि था। इन सां गॾु इहो नुस्ख़ो उहे माण्हू बि इस्तेमालु करे सघनि था जिन खे कंहिं बि क़िस्म जी कमज़ोरी नाहे ऐं न ई उहे चेल ऐं ॿियनि जोड़नि जे सूर जो शिकार आहिनि।